आखिरी गाल अर्ज़ कया मां निंधण कंजी गाल कोन थो कयां धण कंजी थो गाल कयां असांजो धण जा साईं वेठा हिंदुस्तान जो इलाइक़ो आहे हिंदुस्तान जे इलाइक़े में हिकिड़ो बारड़ो ॼाओ आहे जॾहिं उहो बारड़ो ॼाओ त हिंदुस्तान में दुहल दमामा साज़ सुरूद उहे साज़ सुरूद सब बंदि थी विया अकबर बादशाह जो ज़मानो आहे साज़ दुहल वॼाइनि पिया दुहलनि मां आवाज़ कोन पियो निकिरे बांसुरियूं वॼाइनि पिया बांसुरियुनि मां आवाज़ कोन पियो निकिरे साज़ सुरूद वॼाइनि पिया उन्हनि मज़ा आवाज़ कोन पियो अचे अकबर बादशाह पंहिंजा ज्योतिषी गॾु कया पंहिंजा जोगी गॾु कया नजूमी गॾु कया उन्हनि खां पुछई हिसाब लॻायो छा थियो आहे दोल बंदि थी विया आहिनि दोलनि मां आवाज़ नथो अचे उन्हनि ज्योतिष उन्हनि नजूमिन हिसाब करे बादशाह अकबर खे ॿुधायो आहे तुंहिंजी बादशाहीअ में हिकिड़ो बारड़ो पैदा थियो आहे जंहिं ॿार जो नालो अहमद आहे उनजे पीउ जो नालो अब्दुल अहद आहे उहो बारड़ो पैदा थियो आहे उहो दुनिया मां कुफ्र ऐं शिरक के खत्म करे छॾींदो तोॾ हर तरफ़ ला इलाहा इल्लल्लाह जी लोली लॻराए छॾींदो उन सोने जवान जो नालो अहमद वा लक़ब हज़रत मुजद्दिद अल्फसानी इमाम रब्बानी या जो सुभान अल्लाह जेको अचण सां कुफ्र के खत्म थो फरमाए जेको दुनिया में अचे थो साज़न सुरूदन के बंद थो फरमाए अल्लाह तबारक व तआला ओ सुन्नत जमाअत वारा तो के मुके निंधड़ को कोन पैदा फरमायो आ इमाम रब्बानी जेड़ा मुर्शिद अल्लाह अता फरमाया हर बेड़ा असां जा पार अब आज कोई इमाम रब्बानी सा मोहब्बत हो करे हथ मथे करे असां अल्हम्दुलिल्लाह इमाम रब्बानी सा मोहब्बत करने वाला आयो असां मा सुन्नत जमाअत वाला मा खास तौर ते हजरत पीर सईद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जी जमाअत के मुबारक दींदो आया इमाम रब्बानी जे मुरीदन के मुबारक दींदो आया चवंदो आया त तमा बिन भागन जे विच ते आयो एकड़ो भाग पीर जो पीर अब्दुल कादिर जीलानी और बे पासे इमाम रब्बानी विच ते असां आयो इंशाअल्लाह ॿई ॼणा असां के जन्नत वठी आया अल्लाह ताला मा मिस्कीन जी हाज़िरी कबूल फरमाए अल्लाह तबारक व तआला तमा जो असा जो अचण बुधण कबूल फरमाए क़िबला साईं जन मोहम्मद अयूब जान सरहंदी दाम फضل हो जिन तशरीफ वठी आया हन उन जो रूहानी खिताब बुधदासु पांजो ईमान ताज़ो कंदासु मुस्तफा जे इश्क सा पांजो सीनो सरशार कंदासु वमा तौफीकी